इस्लामी जे अॻवान मुनम ज़फ़र ख़ान जे बयान ते सिंध हुकूमत जे तर्जुमान रद्द अमल ॾींदे चयो आहे त जमात इस्लामी पंहिंजी शिकस्त खे तस्लीम न पई करे। अपडेट कंदासीं। जमायत इस्लामी पंहिंजी शिकस्त तस्लीम करण बदिरां पीपी ख़िलाफ़ प्रोपेगेंडा में रुधल आहे। तर्जुमान जो अहिड़ो चवणु आहे। नंढी मकानी चूंड में समूरियुनि सीटुनि ते पीपी कामयाबी माणी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपी अॼु कराची जी सभ खां मक़बूल जमायत आहे। तर्जुमान जो अहिड़ो चवणु आहे। दहशतगर्दी में मुलविस हिन पार्टी जो माज़ी सभिनी जे साम्हूं आहे। हाफ़िज़ नईमुर्रहमान मेयर न बणजण वारे सदमे मां ॿाहिरि निकिरी नाहे सघियो। मोहम्मद अली राशिद जो अहिड़ो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। जमात इस्लामी जे अॻवान मुनम ज़फ़र जे बयान ते सिंध जे हुकूमत जे तर्जुमान रद्द अमल ईंदे चयो आहे त जमात इस्लामी पंहिंजी शिकस्त तस्लीम न पई करे। मोहम्मद अली राशिद जो चवणु आहे त जमात इस्लामी पंहिंजी शिकस्त तस्लीम करण बदिरां पीपल्स पार्टी ख़िलाफ़ प्रोपेगेंडा में रुधल आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त नंढी मकानी चूंड में समूरियुनि सीटुनि ते पीपी कामयाबी माणी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपल्स पार्टी अॼु कराची डिवीज़न जी सभ खां मक़बूल तरीन जमायत आहे।